सबई एक दफो अलहमद शरीफ 11 मेरा कुलो वाला अद पढ़ो। हजरत पीर महताब अली सिद्दीकी जे वालिद करीम के ईसा ने सवाल करा सी। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना या अकरमुल अकरमीन या बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मखदूम अहले सुन्नत हजरत पीर महताब अली सिद्दीकी जे वालिद करीम जी अल्लाह बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। अल्लाह उन्हें जा दर्जा घराने जो फैज सिद्दीकी फैज अल्लाह ताला संगन मुरीदन में मोतक़िदन में कायम दायम ऐं जारी ऐं सारी रखे। जेकी तवां सोने नबी जे मीलाद जी महफिल में हाजिर थे आयो, अल्लाह करीम हड़नी के मदीने वाले जे दर जी हाजिरी नसीब। अल्लाह जे पाक कलाम जा जेके चंद लफ्ज इन फकीर वारे साईं जो शान बयान कयो आ उम्मत सा मुस्तफा करीम जो जेको ताल्लुक आ वो बयान कयो। उम्मत जो जेको पंहिंजे नबी सा ताल्लुक हुजण खपे उन जी जिहत उन जो अंदाज इन लफ्ज़न में अल्लाह पाण बयान कयो। थींदो अल्लाह जी रहमत बि वल फुड़ा वसद अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिनन के उन्हनि जे जानियुनि खां वधीक वेझो आहे। हिकिड़ी माना ॿी माना ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारो ईमान वारनि खे उन्हनि जे जानियुनि खां वधीक हक़दार आहे। टी माना जानियुनि उन्हनि जे सिर साह खां बि वधीक प्यारो आहे। इन कुरानी लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू नबी जो उम्मत सां ऐं उम्मत जो नबी सां ताल्लुक बयान कयो। मदीने वारो नाहे उहे राज उहे इल्म उहे उछ जेको बशर के खबर नाहे जेको उहे इल्म जाने उहे मफाहीम जाने उनके सॾिबो आहे नबी। नबी आम इंसान न है, नबी अल्लाह जो चूंड या अल्लाह जी अहिड़ी चूंड
जो जेतिरा बि नबी रब चूंडिया आहिनि हर नबी पंहिंजी कौम में सभिनी खां वधीक इज्जत वारो अज़मत वारो शान वारो मकाम वारो दर्जे वारो इल्म वारो अमल वारो सूह वारो भले नस्ल वारो भलियुनि खूबियुनि वारो जो नबी जंहिं बि कौम में आयो उन सभिनी फर्दनि खां पंहिंजे इलाइक़े जे पंहिंजे खिते जे पंहिंजे ज़माने जे सभिनी माण्हुनि खां वधीक उहो हुस्न में फुलो इल्म में वधीक अमल में वधीक छो त ही आम नाहे ही अल्लाह जो चूंडियल अल्लाह जो नुमाइंदो तव्हां बि चूंडींदा आहियो न तालुके ते एमपीए ऐं चूंड ऐं नबी जेको आयो अल्लाह जी चूंड याद रखो मुसलमानो अकीदो इहो रखो त दुनिया में जेतिरा बि नबी आया हर नबी बेऐब हुयो कंहिं बि नबीअ में ऐब न जेके माण्हू जेका ॻाल्हि माण्हुनि जे नज़र में नापसंद हुजे मसलन कोन थो आहे अंधो हुजणु ऐब आहे मंडो हुजणु ऐब आहे लूलो लंगड़ो हुजणु ऐब आहे नामर्द हुजणु ऐब आहे जाहिल हुजणु अनपढ़ियो हुजणु ऐब आहे जंहिंखे दुनिया ऐब समझंदी आहे जंहिंखे दुनिया आर ऐं ऐब ऐं नुक्स समझंदी आहे अल्लाह जी ज़ात पंहिंजे कंहिं बि नबीअ में अहिड़ी शइ छॾी न हर ऐब खां पाक हस्ती खे रब चूंडे पंहिंजे नबूअ जो ताज पहिरियो ऐं नबी ॻाल्हाए त सभिनी खां उन जो ॻाल्हाइणु मिठो प्यारो को बि नबी जेके बि धरती ते पैगंबर आया तादाद केतिरो आहे अल्लाह पाण ॼाणे थो समझो था ॻाल्हाए कंहिं बि पैगंबर जे शान में अहिड़ो लफ़्ज़ जेको घटिया हुजे इहो ॻाल्हाए त इहो माण्हू मुर्तद थी वियो बेईमान थी वियो इन जी ज़ाल खे तलाक अची वियो सिर्फ़ तन खां जुदा कयोसि इनखे धरती ते रहण जो को हक़ नाहे जेको अल्लाह जे चूंडियल पैगंबर खे घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए थो याद रखो सभिनी जो मुत्तफ़िक़ फ़ैसिलो आहे त जेको नबीअ खे घटि वधि ॻाल्हाए उनखे उपट मारियो क़त्ल कयो इन जी सज़ा सिर्फ़ तन खां जुदा ॻाल्हि सम्झ में आई जेकी बि नबी आया उहे सभु इज़त अज़मत जा बेकर हुया पर अल्लाह ताला में लो केॾो सख़्तु आहे जेॾीमहिल तव्हां ॾिठो हूंदो न लोहार उनखे विझंदो आहे उन बाहि जे भट्टी में पोइ धवण हणंदो आहे पोइ लोह तपी ॻाढ़ो थींदो आहे पोइ वॾा हथोड़ा वॾा हणंदो आहे तॾहिं मस वरंदो आहे पर हज़रत दाऊद जे हथ में ईअं मेण वांगुरु वरंदो इहो मौजज़ो हो हज़रत दाऊद जो हज़रत मूसा खे रब मौजज़ो ॾिनो ऐं हथ हीअं बगल में विधई त वरी साॻी लट थी पई हज़रत यूसुफ खे रब हुस्न ॾिनो जमाल ॾिनो हज़रत यूनुस ख़तीबुल अंबिया तकरीर जो वॾो फन हुयुसि तकरीर ॻाल्हाइण जो अंदाज़ मिठाज गुफ्तगू जी सलासत गुफ्तगू जो अंदाज़ फसाहत ऐं बलागत यूनुस खे खतीबुल अंबिया यानी नबीअनि में चूंडियल खतीब इन तरह हर नबीअ खे अल्लाह ताला जुदा जुदा खूबियूं ॾिनियूं पर इहे हड़ई खूबियूं मौजज़ो ये जेके बि कमाल जमाल खूबियूं नबीअनि में टिण पखड़ हुयूं उहे जॾहिं हिकिड़ी जाइ ते गॾु थियूं
यकजा थियूं हुस्न जमाल इल्म अमल अकुल दानाई फहम फिरासत हिकड़ी जात यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सोनो यार मिली यूसुफ के हुई हिकड़ी जरी सुखिया नजली खाती बैठरी थियो मस्त मजनू नबी जी जात मेरा पकड़ कई मुझे दिल पर मोहम्मद करीम के इल्म एतरो नहीं हड़नी नबियन जा इल्म कदु कजने पर पूरी कायनात में जेकी भी इल्म सजी दुनिया जा हुस्न सूहा गडु करे हिक पलड़े में रखजे मदीने वाले साईं जो हुस्न बे पलड़े में रखजे खुदा जो कसम दिल पर नबी जो हुस्न अन्या घणो सजी दुनिया जा चो सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु सुभान अल्लाह वो महबूब जेको से मारफो जो इस नकरो जदे ही मिसाल किताब किताबुन हिकड़ो किताब केड़ो भी किताब होजे वो साइंस जो हुजे यो समाजी अभ्यास हुजे यो केड़ो भी किताब हुजे किताबुन पर जने उन ते अलिफ लाम अची वजे न अल किताब हाने जो को भी किताब मुराद ना है सिर्फ वो यानी यो खास किताब है जेको कायनात सजी में सिर्फ हिकड़ो किताब नबी हर नबी वो मूसा बे नबीयुना ईसा बे नबीयुना दाऊद बे नबीयुना पर कुरान जो फरमाए अन्नबीयु ही अन्नबीयु जेको मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबी कमो बेश सिफुन में बीहंदा आहिनि मुझो दिल पर मोहम्मद इमाम बणजी नमाज पढ़ाईंदो ही आम नबी नाहे मां नबीन जो बे सरवान आया पैगंबरन जो अगवान आया या गाल फख्र सा न तो चवा पर इया खूबी रब मुखे दई छदिया बात मुझी गाल समझी या नहीं जी मु पेरी अर्ज क्यों तो हर नबी इज्जत वारो के नबी में आए गुनाह है नुक्ता चीनी न कभी हर नबी के शान वारो मन दो सुभान अल्लाह जने नबी जो लफ्ज अची वियो हे नबीन मजा तो चूम जलु नबी इन अनफुसिहिम नबी मोहम्मद मुस्तफा यो मोमिनन के उन्हन जे जानन का वधीक वेझो मोमिनन के उन्हन जे जानन का वधीक प्यारो बेटा माण्हू खे खोड़ सारियूं शयूं वणंदियूं आहिनि जी पैसो वणंदो आहे ॻाल्हायो न था माण्हू खे पैसो वणंदो आहे वतन वणंदो आहे घर वणंदो आहे पुट वणंदो आहे न्याणी वणंदी आहे घर वारी निकाह वारी उहा वणंदी आहे माण्हू खे हज़ारे शयूं वणंदियूं आहिनि प्यारियूं लॻंदियूं आहिनि पर इंसान पंहिंजा बच्चा बि कॾहिं छॾे ॾींदो आहे सिर बचाइण जे लाइ हर नातो रिश्तो टोड़े सघंदो आहे सिर बचाईंदो आहे सिर सभ कंहिंखां वधीक प्यारो आहे पर क़ुरान जो फरमाए मोमिननि खे उन्हनि जे सिरनि खां मोहम्मद मीर प्यारो आहे
अल्लाह तो फरमाए अन्नबियो औला बिल मोमिनीन, सच्चो मोमिन हुआ देखो मदीने वाले के पंजी जिंद जान का वधीक प्यारो रखे। मोहम्मद है मताए आलमे, औलाद आयाल का हर शे का वधीक जेको मुस्तफा सा प्यार रखे इहो तब मोमिन। या निशानिया मोमिन हुई। जॾहिं को प्यारो तव्हां वटि अचे ख़ुशी थींदी या न थींदी? बच्चो विछड़ंदा था मिले ख़ुशि थींदव, अबे खां बच्चो विछड़ पैसो मिले ख़ुशी थींदव या न? दुनिया मिले, नौकरी मिले, कारोबार मिले, दुकान मिले, बनीअ जो टुकड़ो मिले, ख़ुशी थींदी। पर मोमिन खे वॾी ख़ुशी मोहम्मद मुस्तफा जे मिलण जी। मोहम्मद मुंहिंजो महबूब आयो आहे, छो न ख़ुशी कंदुसि? यार अंगण ते मुंहिंजे आयो ओ कीअं न ईद मल्हाया मां, यार अंगण ते वो आयो मुंहिंजे। महबूब अचे, मिलाद जो महीनो अचे त ख़ुशी उहे कंदा आहिनि अन्नबी औला बिल मोमिनीन, उहे मोमिन ख़ुशी कंदा आहिनि। हाणे कोई गमख़ार अची वियो आहे मामिना जे घर में, सरदार अची वियो आहे। सब दिल सां दुरूद पढ़ो, दिलदार अची वियो आहे, वधीक प्यारो। सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर खे बि मोमिन कीअं प्यारा। भिटाई फरमाए त तो जनी जी ताते तन पुण आहे तुंहिंजी, जे तोखे मदीने वारे सां मोहबत आहे त मुंहिंजे लजपाल नबी जी बि तोसां मोहबत आहे। जेॾीमहिल मुंहिंजे आका जी विलादत थी, सोणो नबी हिन धरती ते जलव कर थियो। अम्मा आमना जे घर में खुशबू थी वई, नूर जा चिमकार थी विया। जेॾीमहिल आका जी विलादत थी आहे, हिकिड़ो हथ हीअ ज़मीन ते रखे वेही रहियो। कॾहिं को ॿार ॼमंदे वेठे ॾिठो आहे? ही उहो लब मुबारक हिलन पिया ऐं आवाज़ पियो अचे, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे। किताब भरिया पिया आहिनि नबीअनि जे विलादत जा वाक़िया। मूसा जी विलादत क़ुरान बयान कई आहे, हज़रत इब्राहिम जी विलादत क़ुरान बयान कयो आहे। पर कंहिं नबीअ जे बारे में ईअं कोन पढ़ियोसीं त नबीअ ईंदे पंहिंजे उम्मत जे लाइ हीअं दुआ घुरी हुजे कीअं तुंहिंजे मुंहिंजे नबी असांजे लाइ दुआ घुरी। ऐं रिवायत में अचे थो हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं मदीने जी गली मां गुज़रनि पिया। किथां? मदीने जी घिटी मां सोना हबीब गुज़रनि पिया। हिकिड़ी औरत ते नज़र पई जंहिंजा पेर उघाड़ा हुया, मथड़ो उघाड़ो। उन औरत जो बच्चो गुम थी वियो हो, उन जो पुटड़ो गुम थी वियो हो। उहा माई पंहिंजे बच्चे जी पुछा पई करे, जंहिंखे ॾिसिया बाप जो बच्चो ॾिठो
अब मुझो बच्चो ॾिठी हुन सहाबी खां पुछे हुन माण्हू खां पुछे होॾे ड्रोड़े हुन पासे भॼे पंहिंजे बच्चे जे लाइ परेशान आ बच्चो 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 पुकारे पई जेॾी महिल उन औरत ते मुंहिंजे करीम नबीअ जी नज़र पई आहे टोले पई पंहिंजे पुट जे फिराक में आ पंहिंजे बच्चे जी तलाश में आ अव्हां छो न आयो साईं फरमायो त जीअं हीअ औरत अॼु मूं ॾिठी आहे अॼु मूंखे क़यामत जो ॾियारो यादि अची वियो जीअं हीअ औरत अॼु बच्चो बच्चो पुकारे रही आहे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम उम्मती 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 पुकारी हशर जे मैदान में जॾहिं सभु नबी नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी चवंदा उन ॾियारे तुंहिंजो मुंहिंजो नबी उम्मती 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 मिठा पोइ अहिड़े नबी जे अचण ते अहिड़े आका जी मिलादत ते ख़ुशी थींदी या न ख़ुशी कबी या न ॿुधायो ख़ुशी ठहे थी या न जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सरकार सब जगन जो अरबी अमीन आयो सरकार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मिलाद सब मलायो ओ गुलशन में गुल टिड़ी पिया पर थर लगी बहारी मोरन थे गीत गाया मोरन थे गीत गाया जेवत जाम जायो खुशियों मलायो मोमिन ईदूं हड़ई मलायो रिमझिम थी बरसा बादल रहमत जा जाम जारी चमकार चौतरफ थिया जलवो पिरीअ फसायो चौ सल्लल्लाहु ओ मिठा ही जेका मिलाद हुजूर ते अचण जा तज़किरा सुभान अल्लाह मुस्तफा जो शान अब मिलाद की हुई साईं जे अचण जी खुशी मजलिस सजाइण अज हजरत पीर मेहताब अली पंहिंजे अंगण के सिंगारियो आ मुझे मुस्तफा जे अचण जी खुशी कई आ अज आलम नात खान हुजूर जे अचण जूं मौजज़ा विलादत जा करामतूं बयान कन पिया माण्हुनि खे इहा बिदअत थी लॻे के माण्हू चवनि था ईअं छो था कयो ओ मिठा इहा ख़ुशी इहा मजलिस सजाइण असांजी शुरूआत न आहे दुनिया में जेतिरा बि नबी आया हर नबीअ पंहिंजी उम्मत सां ईअं मुस्तफा जा तज़किरा कया जी अॼु तूं पंहिंजे आलमनि खां पुछो खुदा जो कसम तौरात आया ज़बूर इंजील आया कुरान आ सोफ़े इब्राहिम आया मूसा कलीमुल्लाह जा सहीफ़ा आहिनि हर किताब में हर सहीफ़े में हर आसमानी नाज़िल कयल किताब में मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे आमद मौजज़े में हुजूर जे विलादत जा तज़किरा रब पाण कया पुट बिदअत उन्हें के सॾिबो आहे जेका अॻे न हुजे ऐं नई दीन में शुरूआत थिए
जेका आगे दीन में गाल न हुई मिसाल आने की मां नई शे शुरू कया जेका आगे में हुई कान पुट ही मिलाद न को मोची शुरुआत न को पीर मेहताब सोने दिया ही मिलाद खुद अल्लाह पान शुरुआत कई सब नबियन मुझे दिल पर मोहम्मद करीम के मिलाद तज़किरा कया भला जे चई के मन के हिकड़ी हदीस बुधाया दिल हाजिर कर हदीस लिखी आजे हली तो कलाक भली बुधण चाहिंदो दिल हाजिर कयो त मां सुने नबी जो शान बयान कया उहो जेको अल्लाह पंहिंजे आसमानी किताबन में लिखियो उहो शान जेको नबियन जे ज़बानी नबियन पैगंबरन पंहिंजे उम्मत खे ॿुधायो मुल्ले खे त बिदअत थी लॻे न मुल्ले खे त चिड़ थी वठे न त ही छा कयो तव्हां रुॻे नबी जी वाखाण था कयो पुट इहा बिदअत असां न कई आहे या करण वारो अल्लाह पाण ऐं उन जा नबी आहिनि ऐं नबी को बि कम अल्लाह जे इज़्न आर्डर खां सवा न कंदा आहिनि नबीअ जा ॻाल्हि कई अल्लाह जे हुकुम सां कई किताबन जो हवाला जो अच्छा किताब पहिरियों किताब इमाम अबू नुएम जो दलाइलुन नबुव्वा ॿियो किताब इम्ताउल अस्मा टियों किताब अल खसाइसुल कुबरा चौथों किताब अल मवाहिबुल लुदनिया ऐं पंजों किताब सुबुलुल हुदा वर रशाद ऐं छहों किताब तफसीर इब्न अबी हातिम इन्होंने छहनी किताबन में रिवायत हजरत वहब बिन मुनब्बा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे त हिकड़े ॾींहुं हजरत नबी अशइया अलफ शीन ऐन ये अलफ हमदो अशइया नालो याद रखे दो नबी सगोरो हजरत अशइया पंहिंजी कौम में वेठो आहे पंहिंजे उम्मत में वेठो आहे जिब्रील अल्लाह वटां पैगाम खणी आयो ओ नबी अशइया पंहिंजी कौम खे अॼु मुंहिंजे मोहम्मद जी वाखाण करे ॿुधा वो जेको ईंदो जंहिंजी विलादत थींदी उन जी तारीफ़ उन जी वाखाण उन जी सिफ़त ऐं सना पंहिंजी उम्मत खे करे ॿुधा हाणे नबी अशियार अलैहिस्सलाम ॾे अल्लाह जे तरफ़ां जिब्रील पैगाम खणी आयो आहे छा थो अर्ज़ करे रब तो फरमावई ओ पैगंबर सगोरा अल्लाह तो फरमाए पंहिंजी कौम खे ॿुधाए इन्नी बाइसुन नबियन उम्मिया मां अल्लाह जल्दी हिकु नबी मोकिलण वारो आहियां हिकु नबीअ जी विलादत थियण वारी आहे हिन धरती वारनि ॾे मां हिकु नबी मोकिले रहियो आहियां बस इहो ई मिलाद अथव जो मोकिलियां जेको कंहिं उस्ताद वटि पढ़ियो न हूंदो उनखे पढ़ाइण वारो अल्लाह पाण हूंदो को बि उस्ताद कामिल अकमल थींदो कंहिं उस्ताद वटि पढ़ियो हूंदो को मुल्ले वटि को मास्टर वटि को प्रोफेसर वटि को डॉक्टर वटि पढ़ंदो आहे पोइ काबिल थींदो आहे रब जो फरमाए नबीए उम्मी तो मोकिलियां जेको कंहिं उस्ताद वटि न पढ़ियो हूंदो पर उनखे मां अल्लाह पाण पढ़ाए मोकिलींदुसि जॾहिं उहो नबी ईंदो अफ्तर बि आज़ानन सुम
सुमा व कुलूबन खुल्फा वो नबी ओड़न कन्नन खे ॿुधण वारो बणाईंदो अंधियुन अखियुन खे रोशन बणाए छॾींदो पर्दा पियल दिलियुनि तां पर्दा हटाईंदो माण्हुनि खे कुफर खां कढंदो शिरक खां कढंदो उन्हनि खे हिदायत वारियूं अखियूं खोलींदो हिदायत वारा कन खोलींदो हिदायत वारी दिलि खोलींदो उहो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा मां ॼाण मोकिलींदो रब फरमायो ओ मुंहिंजा नबी सगोरा मौलिदुहु मक्कत उन जी विलादत मक्के जे शहर में थींदी विलादत ॼमण वाहे जेको लफ़्ज़ मीलाद आहे न मूलिद मां वरितल आहे नबी सगोरे ते वही थिया मूलिदुहु यानी विलादत उनजी इन मां लफ़्ज़ मीलाद निकतो आहे असां जेको मीलाद मल्हायूं था न इहो हदीसुनि में आयो आहे इहो असांजो खड़ियल न आहे सम्झो था ॻाल्हि खे मूलिदुहु मक्कत उनजी विलादत मक्के में थींदी व मुहाजरुहु बितैबत उनजी हिजरत कंदो पाक शहर मदीने व मुल्कुहु बिशाम उनजी बादशाहत वरी शाम मुल्क में हूंदी अब्दियल मुतवक्किल वो मुंहिंजो बानो हूंदो जेको मूं रब जे मथां भरोसो रखण वारो हूंदो अल मुस्तफा चूंडियल हूंदो मुंहिंजो पसंदि कयल हूंदो अल मरफू उनखे मां रब बुलंद कंदुसि ऊंचो मक़ाम ॾींदुसि अल हबीबुल मुहब्बब उहो महबूब बि हूंदो वो महबूब भी हूंदो वो अल्लाह जो महबूब हूंदो वो दुनिया वारनि जो महबूब हूंदो वो अल्लाह सां मोहब्बत रखण वारो हूंदो अल्लाह वरी उन नबी सां मोहब्बत रखण वारो ॿुधो ॿुधो सुनियो मुस्तफा जो शान नबीअनि जी सिबा सल्लल्लाहु अलैहि नबी मोकिलिया थो जेको इख्तियार वारो हूंदो पावर वारो हूंदो एॾो इख्तियार ॾींदो मांसि जे आंगुर जो इशारो कंदो त चंड अधो अधु थी पवंदो एॾो इख्तियार हूंदुसि जो हथ खणंदो त लथल सिज वापसि वरी ईंदो सॾींदो त वण पाड़ा पटबा ड्रोड़ंदा सलामु सलाम पढ़ंदा ते अॻियों झुकंदा बकरियूं रिढूं जंगल जा जानवर उन जे अॻियां झुकण वारा हूंदा उन जे इख्तियार में हूंदा उनखे मां रब पावर ॾेई पंहिंजो रसूल बणाए मोकिली वाह बीगड़े लिखियो तो जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का मालिक और मुख्तार नहीं तो नबी के कोई इख्तियार ना है अली के कोई इख्तियार ना है पर अल्लाह तो फरमाए तो मुझे मोहम्मद इख्तियार वारो जवाब जो मुले जी गाल मञंदो या अल्लाह जी गाल मञंदो सुभान अल्लाह वो रब फरमायो है नबी अशिया वो मुझो नबी दो ला यजज़ सय्यअत बिसय्यअ वलाकिन यअफू व यस्फा व यगफिर मुझो नबी एड़े शान वारो एड़े इखलाक वारो हुंदो जो बुराई जो बदलो बुराई सां न ॾींदो बुराई करण वारनि सां बि भलाई कंदो जेको उनखे तकलीफ़ ॾींदो वेर न वठंदो पलांद न वठंदो इंतकाम न वठंदो पर दुश्मन
दुश्मनन के भी बख्शे चलींदो दुश्मनन सां भी भलायूं कंदो वो मां नबी मोकलण वारो आहियां रहीमन बिल मोमिनीन मोमिनन सां वॾी शफ़क़त वॾी बाझ करण वारो सुभान अल्लाह मदीने वारे साईं जूं सिफ़तूं ऐं शान अल्लाह जे नबीअनि खे वही पियो थी सुभान अल्लाह रब फरमायो त उहो मुंहिंजो नबी हूंदो यबकी लिल बहीमतुल मुस्क़ल जॾहिं के जानवर ते घणो बार माण्हू खणंदा न मिसाल उठो आहे घोड़ो आहे गॾु आहे घणो बार खणंदा त मोहम्मद मुस्तफ़ा जे उन जानवर ते घणो बार ॾिसंदो त उनखे ॾुख थींदो जानवर जे करे मुस्तफ़ा जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा यबकी लिल बहीमा जानवर जे ॾुख में रोई पवंदो अल्लाह अल्लाह हिकिड़े ॾींहुं सोना हबीब मस्जिद नबवी मां निकिरणो रोंदो ओॾी महिल सोने नबी उन उठ ते शफ़क़त जो हथ फेरायो उन उठ छा कयो जो हुज़ूर जे कुल्हनि ते पंहिंजी इची रखी पुट जीअं न को कंहिंखे गिराटी पाईंदो आहे कुल्हे ते हीअं पंहिंजे कुल्हे ते प्यार मां लेटाईंदो आहे मुंहिंजे सोने नबी उन उठ खे पंहिंजे कुल्हे ते लेटायो रखे रोण लॻो आहे हुज़ूर फरमाइनि था सहाबियो हिन उठ मूंखे दाह ॾिनी आहे हिन उठ मूंखे फरियाद कई आहे हिन जो मालिक हिन ते बार ॻरा खणे थो हिनखे मामी से यानी गाह चारो सही नथो ॾिए हिन उठ ख़रीद करे हुज़ूर रस्सी कढी फरमाए आज़ाद आई हाणे केरु बि तोखे तकलीफ़ न पहुचाए यबकी लिल बहीमतिल मुस्क़ल ते एड़ो नबी अचण वारो आहे जेको जानवर ते करो बार ॾिसंदो आहे त रोई वेंदो एड़ो नबी अचण वारो आहे वयबकी लिल यतीम फी हिजरिल अरमिल ते मथां बाझ करण वारो यतीमन जे मथां बाझ करण वारो उहो रहम वारो नबी मां मोकिलण वारो आहियां चओ सल्लल्लाहु अञा मां पसां सल्लल्लाहु अलैहि ईद जो वाक़ियो ॿुधो आलिमनि खां जेॾी महिल उहो यतीम बच्चे खे साईं जन रोंदे ॾिठो हुयो साईं फरमाया बच्चा छो थो रोई या रसूल अल्लाह मां यतीम आहियां अॼु मूंखे न कंहिं ईद जा कपिड़ा वठी ॾिना न कंहिं ईद जी ख़र्ची ॾिनी मुंहिंजा महबूब अॼु रुआं थो जे मुंहिंजो अपो हुजे हा त मुंहिंजी संभाल ज़रूर लहे हा साईं फरमाइनि था छा तूं इन ॻाल्हि में ख़ुशि थींदे मां मोहम्मद तुंहिंजो बाबो हुजां हसन हुसैन तुंहिंजा भाई मुझे लजपाल नबी उन यतीम खे वठी आया उनखे नवा कपड़ा पाराया उनखे सिंगार फिल जन्नत यतीम खे पालण वारो ऐं मां मोहम्मद करीम जन्नत में हीअं गॾु हूंदासीं हे बांगियूं मिलाए फरमायो जे हे बांगियूं पाण में मिलियल आहिनि जेको यतीम जी परवरिश कंदो जन्नत में मूंसां हीअं गॾु हलंदो ओ मिठा मदीने वाले साईं जी सीरत उम्मती जे लाइ हिते बि भलाई अॻिते बि भलाई थींदी चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह लैस बिफज़िन वला ग़लीज़
मोकलने वारो आया जेको सख्त दिल नाहे ॻाल्हाईंदो आहे। ये मदीने वाले साईं जी सीरत। वला सखाबिन फिल अस्वाके बाज़ारुनि में वॾे सद शोर करे ॻाल्हाइण वारो न हूंदो। उहो नबी हलंदो त उनजो हलणु निरालो हूंदो, ॻाल्हाईंदो त उनजो ॻाल्हाइण निरालो हूंदो। नाज़म झाड़ा निकिरी जॾ पिरी करे थो पंध भूए पिण बिस्मिल्लाह चई राह में थी रंद उबियूं खणियूं त बसी हूरन हैरत हंद मुंहिंजे साईं जो सोगंद सजण सभिनी सुहिणो। नबी सगोरे गेला वही थिया त मुंहिंजो हबीब एॾो त माठीणो नरम सां आस्ते लंघी वेंदो जो ॾींहं जी वट बि न हिलंदी। मुंहिंजो ॾींहुं ॿरे थो न जी लो जेका ॿरंदी आहे हवा लॻंदी आहे माण्हू तेज़ लॻंदो आहे त उहो ॾींहं जो जेको मशालो ॿरंदो आहे न उहो लुटंदो आहे हिलंदो आहे। पर मुंहिंजो मुहम्मद एॾो सुकून वकार सां हलण वारो हूंदो जे ॾींहं जे पासे खां गुज़रंदो त ॾींहं जी वक़्त न हिलंदी। एॾो तकबुर ऐं एॾो सुकून वारो नबी। उन नबी जा असीं उम्मती असां वारा लक्षण ॾिस, असां वारा प्रकार ॾिस। रात ॾींहुं छेड़ा, रात ॾींहुं फसाद, पंहिंजनि सां छेड़ा। ज़ाल त वीचारी मुफ़्त जी अथाई गई चल न को ग़रीब लूण जी चपटी सवाई पइजी वञे हाणे मोचड़ो न मिठा। इहा ज़ाल तुंहिंजे निकाह जे क़ैद में आहे, इनखे तुंहिंजे ॿार हमरा हिकिड़ो को न को बहानो करे ज़ाल वीचारी खे पादर ज़रूर हणो। वीचारी मोचड़नि जे कोप खां हर कमु ठाहे सवारे छॾियो, मानी टुकुर हंध बिस्तरा। हाणे जे सुतो खट ते को बहानो त मिलियो कोन, मोचड़ा कीअं हणासि। हीअं जो सुतो खट ते आसमान में गस थींदो आहे न सां तारनि। हाणे अहिड़नि मर्दनि खे केरु सम्झाए? किथे चोर सुञा, किथे वरी ढोर सुञा, किथे मर्द अहिड़ा दामेश भेड़ू लड़ाई वारा, किथे वरी मायूं बि शेर। हिकिड़ो अलाह वली सगोरो हुजे ज़ाल मिलस का सफ़ा चंड वली सगोरे जो हाणे हिन ज़ाल खे का करामत ॾेखारिया रन मञे ई नथी। हे सॼो मुल्क मुंहिंजा हथ थो चुमे, रन मञे ई नथी। सॼी दुनिया मूंखे मुर्शिद थी चवे, हीअ ज़ाल मुंहिंजो अदब ई नथी करे, करामत ॾेखारिया। ॿियो ॿार मुंहिंजी उॾाणो आसमान ते ईअं उॾाणे पियो, घर जे मथां ईअं हले पियो। ॾिठे ज़ाल ॾिसे थी पई। शाम जो लही मोटी आई, ज़ाल थी चए तूं अलाह वारो, अलाह वारो मूं अॼु ॾिठो ईअं पियो उॾामे जीअं पखी परवाज़ कंदा। इहे अलाह वारा, तूं न भाॻा छाजो अलाह वारो? जे ॻाल्हि ॿुधई इहो जेको उॾामे पियो न इहो मां हुउसि। जी हाँ तूं ही मां बि चवां त उॾामण ॾांहुं ई नथो अचे। लामा आसीरा बासीरा मूं चई छो थो किरे, छो थो ॾाढो भॼे। समझो था न, किथे मायूं अलाह जूं बानियूं अहिड़ियूं सख़्त मिज़ाज, किथे वरी मर्द अहिड़ा सख़्त तबीयत वारा मिठा। मदीने वारे साईं फरमायो त ज़ाल ते बाज कयो, ज़ाल खे हुकुम ॾिनई त मुड़ुस जो अदब कर। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन निकिता, बकिरनि जो थणो आयो, बकिरनि जो। हुज़ूर जेका ईअं किरी पियो जे सजदे में, निमाज़ी निमाज़ में अल्लाह जेका सजदो कंदो आहे। असांखे इजाज़त ॾियो असीं तव्हांखे सजदो कयूं। साईं फरमायो त ख़बरदार, अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿिए खे सजदो जाइज़ नाहे। सजदो सिर्फ़ रब जी ज़ात खे कबो। जे इंसाननि खे सजदो करणु जाइज़ हुजे हा त मां ज़ालुनि खे हुकुम ॾियां पंहिंजे मुड़ुसनि खे सजदो। मुड़ुसनि जो एॾो हक़ आहे।
ज़ालिम के चवा बने मुर्शिद के सजदो करो पर खबरदार अल्लाह जी ज़ात का सवा बेके के सजदो जायज ना मिठा सरकार फरमान था तो तमा सख्त मिजाज न बणजो तुंद तबीयत न बणजो गाल गाल ते छेड़ो गाल गाल ते लड़ाई इयो मोमिनन जो शान ना है मोमिन दे मिजाज में नरमी हुंदी लताफत हुंदी प्यार साईं जन हिय दिए जे पासे में लगन था एडो सुकून सा गुजरन था जो दिए जी लो नथी हिले नबी सगोरे के रब जे तरफा जिब्रील पैगाम खणी आयो वलो यमशी अलल कसबे अर्राए यानी याफे लम युस्मा मिन तहत कदमई मदीने वारो जी हलंदो न त सख्त खोरी जमीन कलराठी जमीन ते हलंदो त उनजे पैर जो खड़को न ॿुधंदो सख्त जमीन हलंदो उन ते पैर जो खड़को न ॿुधबो एॾो सुकून सां हलण वारो नबी मां उहो नबी मोकिलण वारो आहियां बशीरन व नज़ीरा वो नेकिन करण वारन के खुशखबरियों नींदड़ बड़ाए मोकलींदुसि महबूब जेके नमाज़ी में जेके रोज़ेदार आहिनि उन्हनि खे जन्नत जी खुशखबरी ॾे जेके बदकार आहिनि गुनहगार आहिनि चोरियूं कनि ज़िनाऊं कनि शराब पीअनि ग़रीबनि जा हक़ खाइनि उन्हनि खे डमर रब जे खांडे जार जहन्नम जी बाहि खांडे जार साईं फरमायो मां मोहम्मद करीम बशीर ऐं नज़ीर बणजी आयो आहियां नेकोकारनि खे खुशखबरी ऐं बदकारनि खे रिजा साईं फरमायो त जेके न रात जे ऊंदाहियुनि में मस्जिदुनि में विखूं खणनि था उन्हनि खे मां खुशखबरी थो ॾियां जन्नत रात जे ऊंदाही यानी सुम्हण जी निमाज़ जे लाइ फजर जी निमाज़ जे लाइ जेके बिस्तर मां उथी ऊंदाही में मस्जिद में पंधु कंदा उन्हनि खे मां मोहम्मद मुबारक थो ॾियां जन्नत जी ऐं जेको मुंहिंजे मदीने में अचे ॿियो को गर्ज़ न त सवाइ मुंहिंजी ज़ियारत जे उनखे ख़ुशख़बरी थो ॾियां उनजे क़यामत में मां शाहिदी बि ॾींदुसि शफ़ाअत बि कंदुसि केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे हाणे पैसा तोखे थींदा